मीरपुर साकरो गोठ तालिब खान कलमती बलोच खां न्याज़ अहमद कलमती जी चूंड अयाज़ अली गबोल जो ही नज़म। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। अञा काफ़ संदे कुर्ब जी क़ैद में आहियूं। अञा मीम जी मोहबत खां मुड़िया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। वधियासीं जे अॻिते वाव तरफ़ कुफर कोन्हे को उहो। वधियासीं जे अॻिते वाव तरफ़ कुफर कोन्हे को उहो। पिया हलूं पंजनि जे पोयां पुठिते असीं हटिया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। अञा काफ़ संदे कुर्ब जी क़ैद में आहियूं। अञा मीम जी मोहबत खां मुड़िया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। जीवन जे चौवाटीअ ते करबल वॾी का लॻी आहे। जीवन जे चौवाटीअ ते करबल वॾी का लॻी आहे। पिया विढ़ूं कुफर साम्हूं अञा कसम सां कुठा न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। अञा काफ़ संदे कुर्ब जी क़ैद में आहियूं। अञा मीम जी मोहबत खां मुड़िया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। इश्क़ आहे ऐं असां ले अयाज़ अलफ़ खां ये ताईं आहिनि सभई राज़। इश्क़ आहे ऐं असां ले अयाज़ अलफ़ खां ये ताईं आहिनि सभई राज़। पिया पढ़ूं अॻिते अञा ताईं गबोल सनफ़नि खे सम्झी सघिया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं। अञा काफ़ संदे कुर्ब जी क़ैद में आहियूं। अञा मीम जी मोहबत खां मुड़िया न आहियूं। अञा आए अंदर में अलफ़ साॻियूं अखर ॿियो अञा सिखिया न आहियूं।